भक्तमाल में हिकिड़ी ॾाढी सुंदर कथा ईंदी आहे साध संगत जी। हिकिड़ा भगवान जा भक्त थिया जिन जो नालो हुयो बामन। जीअं भगवान बामन थिया न तीअं उन्हनि जो बि नालो बामन। उहे भगवान जा भक्त ॾाढी प्रेम सां भगवान जी भक्ति कंदा, संतन जी सेवा कंदा, ॾाढो भाव संतन जी सेवा में। जेके संत अचनि उन्हनि जी खूब सेवा कंदा, खूब भाव सां। हिकु बार जी ॻाल्हि, संत जे वेश में हिकिड़ो ठग हली आयो। छो जो ख़बर हुई भाई संतन जी खूब सेवा कंदो आहे। संत जे वेश में हिकिड़ो ठग हली आयो ऐं अची करे घर जो दरवाजो खटखटाई। ओॾी महिल पाण संत न हुया बामन जी, उन्हनि जी धर्म पत्नी उहो बि ॾाढी सेवा कंदी, पर पोइ बि पतीअ जो भाव वॾो सेवा में। दरवाजो खटखटायो, अची उन ठग संत वेश में घरवारी प्रणाम कयो, जी बाबा आज्ञा कयो। चई भाई ॿुधियो आहे तुंहिंजो पति संतन भक्तन जी सेवा कंदो, असांखे 100 रुपया खपनि, ज़रूरत आहे। ते ज़माने में 100 रुपया बि वॾी ॻाल्हि। घरवारी कढी ॾिनो भाई, छो जो पतीअ जो चयल हुयो कोई बि संत महात्मा अचनि त ज़रूर सेवा कजे। 100 रुपया घरवारी कढी ॾिना। हा साईं वठो तव्हांजी सेवा में। हो त ठग हुयो, खणी करे हली वियो भाई। शाम जो पति वापसि आयो। नालो छा ॿुधायोमांव संतन जो? जी बामन। भगवान बामन आया न भाई, तीअं उन्हनि जो नालो बि संत बामन, बामन दास। उहे शाम जो वापसि आया, घरवारी हालचाल ॾिनो। घरवारी खिलण लॻी, चई तव्हां संतन में ॾाढी श्रद्धा रखंदा आहियो न, भरोसो कंदा आहियो, विश्वास कंदा आहियो, अॼु कोई ठग तव्हांखे ठगी वियो आहे अची करे। चई मतलब? कि हा सुबुह साण कोई आयो संत जे वेश में, मूंखे लॻो संत ई हूंदो। 100 रुपया हुन घुरिया। चई कि भाई तुंहिंजे पति खे वापसि करे छॾींदुमि, मंझंदि ताणी शाम थी वई आहे, तव्हांखे पैसा मिलिया? चओ हरे राम। मूंखे त ख़बर हुई के न केॾी तव्हांखे ठग ठगी करे हली वेंदा, कोई ठग ई आयो हूंदो। पतीअ जी ॾाढी श्रद्धा हुई संतन में, भगवान में। सम्झे त उहे बि पियो कि भाई कोई ठग ई खणी वियो आहे। 100 रुपया खणी हली वियो, 100 रुपए जो नुक़सान थी वियो। पर पति चयो न न न, उहो जेको 100 रुपया संत वठी वियो आहे न, उन चयो आहे कि 200 रुपया करे वापसि कंदो। चओ हरे राम। 100 जा 200 करे वापसि करे वेंदो, ब्याज सहित। ॿुधायो भाई 100% ब्याज। चओ हरे राम। घरवारी चयो ठीकु आहे, पति चए तो त सही ॻाल्हि हूंदी। हाणे भगवान की चिंता थी, भाई हे त भक्त मुंहिंजे सहारे वेठो आहे, मुंहिंजे भरोसे वेठो आहे। हो त ईंदो कोन ठग जेको ठगी करे वियो 100 रुपया खणी, हो त बढ़िया मौज कंदो हूंदो। भगवान हुनजो वेश धारण करे आया। चओ हरे राम। हाँ जेॾी महिल पति न हुया ओॾी महिल वरी भगवान आया, दरवाजो खटखटायो ऐं भगवान 200 रुपया ॾेई विया। चओ हरे राम। हा अम्मा, हे जेकी तूं मदद कई त तुंहिंजे पति खे मां चयो 100 जा 200 करे वेंदो। हे खण हे 200 रुपया। शाम थी वरी पति खे पूरी ॻाल्हि ॿुधाई तो रोअण लॻा। चओ हरे राम। घरवारी खे चवण लॻा भैया ॿियो कोई न आयो, वो बामन जो जेको मालिक आहे भगवान कृष्ण, उहो ई तोखे 200 रुपया ॾियण आयो। मूंखे कंहिं संत वादो न कयो कि मां 100 जा 200 ॾेई वेंदुमि। चओ जय श्री कृष्ण। वो तो प्रभु ही आ जेको 100 जा 200 करे ॾेई वियो भक्त खे, यानी वधाए ॾेई वियो। चओ राम श्री कृष्ण गोविंद। पोइ त श्रद्धा वधी वई है ना, विश्वास वधी वियो, भरोसो वधी वियो। हिकु ॾींहुं ॿिया कोई संत महात्मा उन्हनि जे घर आया, उहे बि रहिया, खूब सेवा कयो। पति पत्नी उन्हनि खूब सेवा कई संतन जी। संतन हिकिड़ी चयो भैया मूंखे खिचड़ी खाइणी आहे, खिचड़ी बना दो। घरवारी खिचड़ी ठाती। हाँ साईं खिचड़ी तव्हांजी सेवा में। हाणे संत भी मौजी हुया, उन्हनि चयो न भाई हाणे खिचड़ी न खाइणी, हाणे दाल रोटी ठाहे। चओ हरे राम। घरवारी खे गुस्सो आयो। हाँ सब चकरबाटा जी थोड़ी हूंदियूं आहिनि सीधी सदोरियूं न, उनखे ॾाढो गुस्सो आयो। चई बाबा जी आयो आहे फरमाइशूं करण। पहिरियों चई खिचड़ी, खिचड़ी ठाती त वरी चए तो दाल रोटी। उन गुस्से में चयो बाबा खाइणो तो त खाओ, हिते कोई शादी जा मेला न लॻल पिया आहिनि, हिते कोई भंडारा न भरियल आहिनि, जेको मिलेव तो चुपचाप खाओ। तव्हां साधुनि खे बि ॾाढी इच्छाऊं थी वई आहिनि अॼुकल्ह। हाँ पंहिंजी इच्छाऊं था ॿुधायो, भाई हे न खाइणो आहे, हो न खाइणो आहे, जेको मिलेव तो खाओ चुपचाप। संत चुपचाप खाई विया, पर संत थोड़ो निराश थी विया, उदास थी विया। रहिया हुया कुछ ॾींहं ऐं रहणो बि हुयो उन्हनि खे अञा अॻिते कुछ ॾींहं, पर उन ॾींहुं सामान खयूं संत हली विया। चओ हरे राम। छो जो संत जो उन अपमान करे छॾियो।
संत बाहर निकता, पति पत्नी बीठा ही हुआ, संत जेडी मल वनन बयाना बाहर ही निकता, उन्हनि जो पुट हुयो वो गुजारे वियो। चओ हरे राम। पुट गुजारे वियो नौजवान। माता रोण लगी, ॾाढो ॾाढो रोण लगी। पिता धीरज ॾिनो। पिता चयो ख़बर अथई इहो छाजे लाइ थियो आहे? तुंहिंजे पुट जी मृत्यु छो थी वई? तुंहिंजो पुट गुजारे छो वियो? छो? छो जो तूं संतन जो अपमान कयो, संत सेवा जो तू अपमान करे छॾियो। तोखे ख़बर न पई पर तू संतन जो अपमान कयो न, तॾहिं ॾिस भगवान तोखे इहा सजा ॾिनी आहे। संत जी सेवा जो अपमान थी वियो, हेॾी वॾी सजा। माता रोण लगी। उन हिकिड़ो प्रश्न पुछो पंहिंजे पतीअ खां कि साईं स्वामी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, ठीकु आहे मां अपमान कयो त मूंखे सजा मिली, मुंहिंजो पुटु गुजारे वियो, पर तव्हांजी त शुरू खां श्रद्धा आहे, तव्हांजी त शुरू खां निष्ठा आहे, भरोसो आहे, विश्वास आहे, संतन जी सेवा त तव्हां दिलि सां कई आहे शुरू खां, पोइ तव्हांखे इहा सजा छो मिली? तव्हांजो बि त पुटु गुजारे वियो आहे। चओ हरे राम। पोइ ईअं छो थियो? अना उन माता पंहिंजी वाणी सां केवल इहे वचन चया कि तव्हांजी श्रद्धा काॾे वई, तव्हांजी श्रद्धा जो फल काॾे वियो, पुटु छो गुजारे वियो? उन एतिरो चवण ऐं भॻवान हुनजो मोल ॿार बि जीआरे छॾियो। चओ हरे राम। वो वापस जीरो थी वियो भक्त बामन जो सुपुत्र। हाणे संत रोण लगा, चवण लगा ॾिस अना थोड़ी घणी शंका बची हुजई त उहो बि करे वठ। तू केवल इहो सोचो कि संतन जी सेवा जो केड़ो लाभ आ, संतन में श्रद्धा रखण जो केड़ो लाभ आ। ॾिस भगवान तुंहिंजो मोल ॿार जीआरे छॾियो। चओ हरे राम। हा हा, अहिड़ी प्रीत हुजे संतन भक्तन सां गॾु। भगवान रामायण में चवनि था कि मोते अधिक संत कर लेखा। भगवान चवनि था मूंखों बि वधीक महिमा मुंहिंजे संतन जी आ, मुंहिंजे भक्तन जी आ। भगवान चवनि था जेको मुंहिंजी शरण ईंदो मां उन ते पोइ कृपा कंदो आहियां, अगरि कोई भक्तन जी शरण पहुची वियो त मां उन ते पहिरियों कृपा कंदो आहियां। चओ हरे राम। हिन खां अञा सरल ॿियो भगवान जो कहिड़ो स्वभाव थी सघंदो आहे? चओ जय श्री कृष्ण।